इस्लामाबाद में 5 कलाकनि जी बारिशुनि तबाही मचाए छॾी। ॻोठाणा स्कूल में पनाह वठण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त असां वटि केर बि पुछा करण नाहे आयो। इन हवाले सां मुतासिरनि जो चवणु आहे त बीमार आहियूं, असांखे का शइ न आहे। मासूम बुख ते बीमारी न इलाज आहे न का शइ आहे। बरसाति सॼो मुल्क असांजो लोड़ाए वियो आहे। घरां भरां सॼा किरिया आहिनि। टियों राति पंजो अची हिते जैकाबाद में ईअं बुख ते मरूं था। जान में साह ई न आहे। सफ़ा असुल मरूं था। मासूमनि खे इलाज जे लाइ बि दवा न आहे, रुपयो न आहे खीदे में जो का शइ कयूं दवा बवा करवायूं ॿारनि खे। का शइ जी बि न आहे। असां हिते 3 ॾींहं खां वठी आया आहियूं। न पाणी आहे न मानी न छा, असांखे का शइ न मिलियो आहे। ॿार बच्चो हर शइ सभु बीमार पिया आहिनि। हा जी, हिते बीमार पिया आहिनि। हींअर बि असांखे मानी न मिलियो आहे 1 बजे वारो। का शइ बि न मिलियो आहे। साईं मुराद अली शाह खे असांजो इहो गुज़ारिश आहे, असांजी मदद करे। अब्बा असां 3 ॾींहं आया हूँ, कुझु नथो मिले, न मानी न राशन न छा। नंढड़ा ॿार आहिनि, घर बि किरी पिया वेठा हूं ईअं बुख ते। नंढड़ा ॿार सॼो ॾींहुं रोअनि था, छा कयूं। ग़रीब माण्हू पिटे कुटे हींअर बि मानी न खाधा हूं, ईअं वेठा हूं।